अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रस बालाजी खान हाणे मल्हार खे जेल में मारे छॾींदो। छा शेर दिल हाणे मल्हार खे आज़ाद कराए छॾींदो। छा वरील खान हाणे रस बालाजी खान मथां हमलो करे उनखे मारे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जाम अली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को बिजनेस न करंदो काफ़ी असांजी सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट करण करे हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे सूबेदार जे मथां ज़ोर वधाए छॾींदो। सूबेदार खे चवंदो तोखे कीअं बि करे मल्हार ऐं रोशन खे मारणो पवंदो। अगर जेकर तो मुंहिंजो चवण न कयो त पोइ मां तोखे चङी तरह सबक सेखारे सघां थो। सूबेदार चवंदो त रस बालाजी खान तव्हां परेशान न थियो। अगर जेकॾहिं असांखे टाइम मिली वियो त पोइ असां इन मल्हार ऐं रोशन खे मारे छॾींदासीं। अगर जेकॾहिं हू जेल न विया त पोइ बालाजी खान चवंदो सूबेदार तव्हांखे कीअं बि करे इहो कमु करणो पवंदो। अगर जेकॾहिं तव्हां इहो कमु न कयो तव्हां मल्हार खे न मारियो त मुंहिंजो कमु न थींदो ऐं पोइ मां राबेल सां शादी बि न करे सघंदुसि। छो जो राबेल मुंहिंजी मंग आहे। तव्हांजी लापरवाही जे करे मुंहिंजी माण्हुनि जी लापरवाही जे करे शेर दिल जेको आहे मूंखां राबेल बि आज़ाद कराए वियो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अठिल खान जेको आहे शेर दिल खे चवंदो तो खंजल जेतिरो थी सघे तूं हाणे इन मल्हार खे आज़ाद कराइण जी कोशिशि कर। अगर जेकॾहिं मल्हार ऐं रोशन आज़ाद थी विया त पोइ उन खां बाद तव्हां इन रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं उनजो कमु तमामु कयो। अगर जेकॾहिं तव्हां ईअं ई उनजे मथां हमलो कंदो त पोइ रस बालाजी खान बची वेंदो ऐं हू मल्हार ऐं रोशन खे जेल में माराए छॾींदो ऐं पोइ तव्हांजे पोयां पुलिस बचे छॾींदो। शेर दिल चवंदो त चाचा मिठल अगर जेकॾहिं रस बालाजी खान ईअं कयो त पोइ मां उनखे जेल मारे छॾींदुसि ऐं उनखे इहो मौक़ो ई न ॾींदुसि त हू असांजे पोयां पुलिस बचे छॾे ऐं हू मल्हार खे मारण जी कोशिशि करे। अगर जेकॾहिं हुन मल्हार ऐं रोशन खे का बि नुक़सान पहुचाइण जी पुलिस जे हथां कोशिशि कई त पोइ मां बि मुंहिंजो जीअण मरण हराम करे छॾींदुसि ऐं हू मूंखे चङी तरह रीत ॼाणे थो त मां कहिड़ो मज़हब जो माण्हू आहियां। ऐं ॿियो बस दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरील खान जेको आहे सिकंदर खान खे साफ़ चई छॾींदो त हाणे जेको आहे असांखे शेर दिल सां मिलणो पवंदो। त शेर दिल ॾिसूं कहिड़ी सलाह थो ॾे। उन खां बाद रस बालाजी खान मथां हमलो करे उन जो कमु तमामु करे ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। सिकंदर खान चवंदो त हा बाबा साईं तूं सही पियो चई। असांखे पहिरियों शेर दिल सां मिलणो पवंदो ऐं शेर दिल खे पाण सां गॾु मिलाइणो पवंदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी ईंदी आहे पसंदि। असांखे ॾींदा जय त वरी तव्हां सां मिलंदासीं की नहीं वीडियो में ख़्याल रखना। खुदा हाफ़िज़।